नाज़िन वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि कोरोना वायरस टास्क फोर्स जो इजलास थियो आहे। वॾे वज़ीर एसओपी ऐं पाबंदियुनि वारे फ़ैसिलनि ते सख़्ती सां अमल कराइण जी हिदायत कई आहे। उन हवाले सां वधीक अपडेट करे रहियो आहे मेराठी जो रिपोर्टर गुलशन शेख। जी गुलशन, छा तफ़सील आहिनि? जी मां तव्हांखे ॿुधायां त सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि कोरोना टास्क फोर्स जो इजलास थियो आहे। इजलास में सिंध अंदरि जेके कोरोना जा केस आहिनि उन वधंदड़ केसनि ते सख़्तु गिनती जो इज़हार कयो वियो आहे ऐं चयो वियो आहे त जेको एसओपीज़ ते ख़ासि करे सिंध जे वॾनि शहरनि में अमल नथो थिए, उन्हीअ ते पुलिस, सिविल इंतिज़ामिया ऐं रेंजर्स खे सख़्तु हिदायत कई वई आहे त एसओपीज़ ते अमल कयो वञे। जेकॾहिं एसओपीज़ ते अमल नथो कयो वञे त असां मजबूरन जेको आहे त मुकमिल लॉकडाउन जे तरफ़ ॾांहुं वेंदासीं। इन करे मुकमिल लॉकडाउन खां बचण जे लाइ एसओपीज़ ते अमल कयो वञे। ऐं इहो बि ॿुधायो त ख़ासि करे जेको आहे त जेके मार्केट आहिनि या जेके ऑफिसूं आहिनि उन्हनि जे जेको आहे टाइमिंग ते बि अमल कोन पियो कयो वञे, उन्हनि जे टाइमिंग ते बि अमल कयो वञे त जीअं केसनि ते कंट्रोल करे सघिजे। जी गुलशन, अवां जी महिरबानी।